खिपरो में अंदर गैर कानूनी सिरन जी भट्टी जे दूहे सबब आसपास जी आबादी साह ऐं चमड़े जे खतरनाक बीमारियुनि जे वर चढ़ियल। 1 साल खां गुथियल आबादी जे विच में कायम गैर कानूनी सिरन जी भट्टी इलाके वासियुनि लाइ अज़ाब बणियल। सिरन जी भट्टी में रबड़ जा जूता ॿारण तौरु इस्तेमाल थियण जे करे पूरे इलाके में साह चमड़े समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं आम थी वियूं। ख़बर मां ॾियूं पिया खिपरो खां जिते सोनजी रोड ते वाक़िअ विलेज दाइम हिंगोरो में कायम गैर कानूनी सिरन जी भट्टी जे ख़िलाफ़ इलाके वासियुनि जो सख़्त एहतजाज। इलाके वासियुनि जो चवणो त भट्टे मालिक ज़ैनुद्दीन पठान बिस्मिल्ला पठान एहतजाज जो को बि नोटिस न वरितो। हिननि वधीक ॿुधायो त भट्टे जे ज़हरीले कसीफ़ दूंहं जे करे न सिर्फ़ पूरी आबादी साह ऐं चमड़े जे खतरनाक बीमारियुनि में मुब्तला थी वई आहे, बल्कि इलाके जा क़ीमती वण ऐं चौपायो माल पिण ख़त्म थी रहियो आहे। एहतजाज कंदड़नि अलादाद हिंगोरो, अहमद हिंगोरो, सलीम हिंगोरो ऐं ॿियनि SSP सागर DC सागर खां मुतालबो कयो त मज़कूरा भट्टे जे ख़िलाफ़ फिलफोर कार्रवाई करे इलाके वासियुनि जी हिन अज़ाब मां जान छॾाई वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।